सही। अक्यूरस लाइफ असां सां गॾु आहे, लिखनि थियूं, ज़बरदस्त प्रोग्राम हली रहियो आहे, बहितरीनु ॻाल्हियूं अदा जूं आहिनि। महिरबानी। ऐं कतर हा खां असां सां गॾु आहिनि इफ़रा पंवर ऐं इकरा पंवर ऐं अब्दुल्ला असां सां गॾु आहिनि। ऐं हा, बेदल तव्हां खां इहो पुछां त असांजा जेके सिंध जा इदारा आहिनि, ख़ासि तौर ते इल्मी ऐं अदबी आहिनि, अदबी बोर्ड आहे, चऊं लैंग्वेज अथॉरिटी आहे या सिंधोलॉजी आहे, उन ते अॼुकल्ह एॾी तनक़ीद छो आहे? ॾिसो, इहो तनक़ीद में पहिरियों असांजो जेको आहे न, हिकिड़ो मान आहियां, पर ॿिया बि खोड़ ई आहिनि। ख़ुदि चौकत शोरो हुजे, इनाम शेख हुजे, बेदल मसरूर हुजे, घणनि ई माण्हुनि हिन तनक़ीदूं कयूं आहिनि। मसइलो सॼो इहो आहे त तव्हां जेकॾहिं ॾिसो सिंध साइंस सोसाइटी छा थी करे, लैंग्वेज अथॉरिटी छा थी करे, हेॾा सारा किताब छपाया अथऊं, हेॾा सारा किताब छपाया अथऊं। उहे माण्हुनि जे विच में ई न आहिनि, उहे किताब लाइब्रेरियुनि में कोन्हनि, या जेकॾहिं आहिनि त उहे माण्हुनि उनजे ई बुक्स ते कोन्हनि, उन्हनि जे कंहिं .com ते कोन्हनि। हाणे इहे जेके इदारा आहिनि, इन्हनि इदारनि ते जेका असांजी जेका उहा आहे तनक़ीद आहे, उहा इहा आहे त तव्हां सिंधियत बोर्ड कॾहिं अचो, तव्हां सेक्रेटरीअ जी ऐं चेयरमैन जी ऑफिस त ॾिसो, अल्लाहु अकबर, इमरान ख़ान जो बंगलो आहे, जोड़े इमरान ख़ान जे अंदरि बंगलो लोगो पियो आहे, अंदरि ॾिसो त सही, रुगो सोनो कमोड न आहे, बाक़ी सभु कुझु वॾी पैमाने ते आहे। भई जेकॾहिं तव्हां हिन ते 2 करोड़ या 5 करोड़ ते हिन ते सिर्फ़ु कमरे ते हिन ते ऑफिस ते ख़र्च कया आहिनि, त तव्हां अचो त महीने में बि नथा, 3 महीननि में हिकिड़ो भेरो चकर ॾियण सां अचो, भले साईं वॾो हुजे, मखदूम जमील ज़मान हुजे, या भले साईं आसिफ़ हुजे, पोइ इहे अचनि ई जॾहिं 3 4 महीननि खां पोइ त हिते करोड़नि रुपयनि जा घर ठाराइण जी, करोड़नि रुपयनि जी ऑफिसूं ठाराइण जी ज़रूरत कहिड़ी आहे? अहिड़े नमूने असांजी तनक़ीद आहे त जेका किताब पिया आहिनि सिंधी अदबी बोर्ड में या ॿियनि इदारनि में, लैंग्वेज अथॉरिटी में या साइंस सोसाइटी में, हिन में इहे हज़ारे कलमी नुस्ख़ा पिया आहिनि। भई उहे छो पिया आहिनि? एॾो अफ़सोस थो थिए जो हिकिड़ो अहसान बदवी नाविल लिखियो पंहिंजे ज़माने में, वीचारो 65 में गुज़ारे वियो, उहो हाणे नाविल छपियो आहे इनाम शेख जे महिरबानीअ सां। हीउ हिकु ज़ुल्म न आहे? हाणे उन्हनि माण्हुनि जेका पंहिंजी ज़िंदगीअ में कमु कयो आहे, उन जा तव्हां फॿाए रखी छॾिया आहिनि, कंहिं कम जा न छा? तव्हां वटि बजेट आहे, तव्हां बिल्डिंगूं छो था ठारायो, बाग़ छो था ठारायो, पंहिंजे हिन जे ॿाहिरां क्यारियूं छो था ठारायो? उनजी कहिड़ी ज़रूरत पई आहे तव्हां किताब छपाइण जे लाइ? ऐं इहे तहक़ीक़ जा इदारा आहिनि, इन्हनि जो कमु तहक़ीक़ जो आहे, तव्हां तहक़ीक़ त करायो न। तहक़ीक़ कराइण जे लाइ कंहिंखे बि कोन था चवनि। ॿियो इहो त निसाब जेको आहे, असांजो सॼो निसाब ग़लति आहे। इहो निसाब 1974 ते अदबी कम बि, तारीख़ बि 74 ते ख़तमु थी वई आहे। भई नओं हिन जी अपडेट थियणु घुरिजे, नई ॻाल्हि थियणु घुरिजे। मूंखे कंहिं दोस्त चयो त वाक़ई कलोड़ा दौरु छो, शा लतीफ़ जो दौरु छो न, इन ते कमु थियणु घुरिजे। इहो सचल जो दौरु छो न, इहो अयाज़ जो दौरु छो न? इहे हिननि बादशाहनि जा नाला कया आहिनि, कलोड़नि जो दौरु, मीरनि जो दौरु, बादशाह। त अहिड़े नमूने सां असांजी हाणे अदब हिननि ते कल्चर डिपार्टमेंट खे, अदबी बोर्ड खे, साइंस सोसाइटीअ खे, लैंग्वेज अथॉरिटी खे, जे मथां इहा ज़िमेदारी थी अचे त इहे इल्मु अदब खे अपडेट कयो। 74 ताईं जेको कमु थियल आहे, हाणे जेको बि PhD जो रिसाल किताब खणी था ॾिसूं, हुन में सॼी जेका बि आहे रेफरेंसिस आहिनि 1974 ते ख़तमु था थी वञनि। उहे ई अदीब, उहे ई शाइर, उहे ई ॼण 74 खां पोइ कुझु पैदा ई न थियो आहे। हाणे 70 खां वठी हिन महिल ताईं 50 साल थी विया आहिनि। 50 सालनि में हेॾी सारी खेप आई आहे अदीबनि जी, शाइरनि जी, नक़ादनि जी, मसवरनि जी, ॻाइणनि जी, अपडेट आई कोन। तव्हां करिकुलम खणी ॾिसो यूनिवर्सिटियुनि जो, कॉलेजनि जो, हुन में छा आहे पुराणे क़िस्म जो जेको कमु आहे, या 74 ताईं जेका रिसर्च कयल आहे, बसि इहो हिननि जी ज़िमेदारी आहे। इहा ज़िमेदारी पूरी न कंदा, बाक़ी घर ठाराईंदा, ऑफिसूं ठाराईंदा, हुन में सोफ़ा विझंदा, हुन में साईं एयर कंडीशन लॻाराईंदा, ऐं ईंदा वरी 4 महीननि खां पोइ अची मिड़ई हेॾां वॾां करे सलाम दुआ करे वरी इहे था वञनि। अजाया ख़र्च आहिनि, अजाया सेक्रेटरी जा ख़र्च आहिनि, अजाया चेयरमैन जा ख़र्च आहिनि। त कुझु बि कोन्हे, हिकिड़ो किताब छपाइणो आहे, तव्हांखे हिकिड़ो पब्लिकेशन ऑफिसर रखिणो आहे, 4 कंप्यूटर वारा रखणा आहिनि, दैट्स ऑल। त तव्हां ॾिसो किताब कीअं हज़ारे किताब हिकिड़े महीने में छपिजी था अचनि। मार्केटिंग जो सिलसिलो हुननि जो ख़तमु थी वियो आहे, ख़राबु थी वियो आहे, छा कजे?